साथ संगत, जय जय नारायण नारायण नारायण। इन उस्तति सां सत्संग की शुरुआत था कयूं तो सभिनी जो स्वागत है। इन सत्संग में सिंधी में देवर्षि नारद विरचित भक्ति सूत्रन ते असां सत्संग करे रहिया आहियूं। माना भक्ति जा कुछ फार्मूला, भक्ति की व्याख्या, तो उनमें असां 14 सूत्रन ताईं सत्संग ॿुधोसीं। वो एक पूरो चैप्टर हो। हाँ 9 चैप्टर तो शुरू थे 15 अध्याय का, 15 सूत्र का। तो जो पाण प्रवेश कयूं 15 नंबर सूत्र, देवर्षि नारद विरचित भक्ति सूत्र। तल्लक्षाणि वाच्यन्ते नाना मत भेदात। देवर्षि नारद चए तो मां तव्हांखे भक्ति की भूमिका ठाहे ॿुधाई कि भक्ति छा है। वह प्रेम रूपा है, वह अमृत स्वरूपा है। ॿे ॻाल्हियूं ॿुधोसीं, अनन्यता भी ॿुधोसीं। उन भक्ति के अलग अलग आचार्यन, अलग अलग भगतन, महान महापुरुषन
अलग अलग तरीक़े सां व्यक्त कयो आहे। तल्लक्ष्याणि वाच्यन्ते नाना मत भेदात, अलग अलग भेद भक्तिअ जा ॿुधाया विया आहिनि। घणेई थी विया आहिनि जिन भक्तिअ ते व्याख्या कई आहे, नारद जे अलावा बि, ऐं ज़रूरु नारद खां पहिरीं हिननि कई हूंदी, तॾहिं नारद उन्हनि जो ज़िक्र थो करे। किन 100 सूत्र लिखिया, नारद जा त 84 आहिनि, शांडिल्य जा 100 सूत्र आहिनि भक्तिअ ते। वेद व्यास भक्तिअ ते लिखियो आहे, ऐं गर्गाचार्य बि, ॿियनि बि अनेक लिखियो आहे भक्तिअ जे बारे में कि उन्हनि जे हिसाब सां भक्ति छा आहे। त देवर्षि नारद चए थो, मां कुझु उन्हनि जा नालो खणी ॿुधायांव थो कि उन जे अनुसार भक्ति छा आहे। सभिनि खां पहिरीं वेद व्यास छा चयो आहे भक्तिअ जे बारे में। हूअं अलॻि सां हुन ते सत्संग थी सघे थो, वेद व्यास वारा भक्तिअ जा सूत्र, पर उन जो सार अगरि कढणो हुजे त देवर्षि नारद ॿुधाए थो। 16 नंबर सूत्र शुरू थो थिए, 15 त हिन में ई हली वियो। तल्लक्ष्याणि वाच्यन्ते नाना मत भेदात, कि मां तव्हांखे ॿुधायांव थो भक्तिअ जा अलॻि अलॻि लक्षण ॿियनि जे हिसाब सां, पोइ पंहिंजो मत रखंदुमि कि मुंहिंजे हिसाब सां भक्ति छा आहे। नारद थो चए त सभिनि खां पहिरीं वेद व्यास जो मत छा आहे भक्तिअ जे बारे में। पूजा दिश्वनुराग इति पाराशर्य, ख़त्म थी वियो सूत्र। वेद व्यास जो सॼो सार अची वियो कि वेद व्यास जे हिसाब सां भक्ति छा आहे। पूजा दिश्वनुराग, बस एतिरो ई। इति पाराशर्य, पाराशर्य माना ऋषि पाराशर जो पुटु। वेद व्यास बि कोन लिखी नालो, सम्झी वञो पाण ई। पाराशर ऋषि हो, पौतल ऋषि हो, जती सती हो। पोइ नदी पार करण जे लाइ ॿेड़ीअ में वेठो, ॿेड़ी पई हलाए सत्यवती। उनजे शरीर मां सुगंध ईंदी हुई, दुर्गंध ईंदी हुई, मत्स्य गंधा, मछलीअ वांगुरु, छो त उनजो जनम बि मछलीअ जे द्वारा थियो हो। त ऋषि पाराशर जी आसक्ति हुन में अची वई, कामासक्ति। उहो बि विच नदीअ में जॾहिं पहुता, विच धार ते, त ऋषि पाराशर चएसि थो, अलाए छो मुंहिंजो मन तुंहिंजे तरफ़ खिचजंदो थो वञे, जबकि मां ज्ञानी आहियां, विद्वान आहियां, जती सती आहियां, सभु ख़बर आहे। त निवेदन कईंसि, प्रणय निवेदन। त मत्स्यगंधा 3 शर्तूं रखियूं हुईसि कि 3 शर्तूं मुंहिंजूं पूरियूं कयो त मां तव्हांजी इच्छा पूरी कयां। पहिरीं शर्त, मुंहिंजे शरीर मां दुर्गंध ईंदी आहे, उहा बंदि थी वञे, बल्कि सुगंध अचणु शुरू थिए। ऋषि चयो तथास्तु, तुंहिंजे शरीर मां हाणे सुगंध ईंदी। ॿियो चईसि, ॿियो इहो कि हींअर उजालो आहे, असां जंगल में मिलूं बि त उजाले में ठीकु न आहे, त तव्हांखे अंधेरो करणो पवंदो। ऋषि जी तथास्तु, तपोबल सां मां हू करे छॾींदुमि, कंहिंखे ख़बर ई न पवंदी। टियों वरी मां कुंवारी थी वञा, इहो वरदान ॾियणो पवंदो आहे। ऋषि जी तथास्तु। पोइ मिलिया पाण में, त जेको पुटु ॼाओ हुन सत्यवतीअ खे, उनजो नालो वेद व्यास। पोइ वेद व्यास बि हली वियो। पोइ जनम वठी करे नंढे हूंदे ई हुन ॾेई छॾी। पोइ कीअं पलजो वॾो थियो, उहो हुनजो मैटर आहे, तव्हांजो कोन्हे। पोइ वक़्त ते सत्यवतीअ घुरायो हुयसि, जंहिंमां धृतराष्ट्र पांडु विदुर इहे थिया हुआ वेद व्यास खे। त हुन पाराशर ऋषि
प्रेम जे करे ई त वेद व्यास जो जन्म थियो। प्रेम सां वेद व्यास जो जन्म कीअं थियो? प्रेम सां। प्रेम उत्पन्न थी वियो ऋषिअ जो, त इन करे वेद व्यास में प्रेम त हूंदो, उनजो जन्म प्रेम सां थियो आहे, त उनखे भक्तिअ जी बि ख़बर हूंदी। उनजो छा मत आहे? उनजो मत इहो आहे, वेद व्यास जो नारद थो ॿुधाए, पूजा दिश्व अनुराग। पूजा अनुराग सां, प्रेम सां पूजा करण, इहा ई भक्ति आहे। प्रेम ई पूजा। पूजा प्रेम भोग महारस। आचार्य श्री चंद्र भगवान आचार्य भी चयो आहे, पूजा ही प्रेम ही पूजा है। भगवान में प्रेम ऐं प्रेम सां पूजा करण या भक्ति आहे। ॿई अर्थ आहिनि हिन जा। त वेद व्यास जे अनुसार भक्ति आहे पूजा। हाणे तव्हांखे विद्वाननि खे लॻंदो कि पूजा त हेठे लेवल जी ॻाल्हि आहे, माना भगवान जी मूर्ति हुजे, असां हुनखे गुल चाढ़ियूं, वेही करे घंटी वॼायूं, इहा त निम्न कक्षा आहे। अॼु जे युग में ज्ञानी जेके आहिनि सभु ज्ञानी थी विया आहिनि न। चवंदा पत्थर में कोई भगवान आहे छा? उन्हनि खे नज़र नथो अचे। ज्ञानीअ खे पत्थर जी मूर्तिअ में भगवान नज़र नथो अचे, पर भगतनि खे त आयो आहे नज़र। रामकृष्ण परमहंस खे त मूर्तिअ में ई दर्शन थियो काली माता जो। हू जिद ते बीह रहियो कि मूंखे दर्शन ॾियणो पवंदई। इहो हिकु मूर्तिअ में श्रद्धा जो अर्थ इहो आहे कि भली पहिरीं पत्थर हो, मूर्ति पत्थर हुई, पर उनखे तराश करे जॾहिं आकार ॾिनो वियो त असां में श्रद्धा उत्पन्न थी वई कि मुंहिंजो इष्ट आहे, हाणे हिन में प्राण प्रतिष्ठा थी वई, ही मुंहिंजो भगवान आहे। हाणे पोइ हुनखे आमंत्रित कबो आहे कि मुंहिंजा भगवान हाणे हिन मूर्तिअ में तूं अचु, मां हिन में ई श्रद्धा रखी करे तुंहिंजी पूजा थो करणु चाहियां। छो त तूं विशाल आहीं, तूं विराट आहीं ॾाढो, ऐं असां तुच्छ आहियूं। असां एतिरो ई आहियूं जेतिरो असांजो शरीर। वीचार खणी थोड़ा ॿिया विशाल आहिनि वधीक, पर तूं त ॾाढो विशाल आहीं, असां तुच्छ आहियूं। असां विशाल त नथा थी सघूं, तूं तुच्छ थी सघीं थो न, तूं नंढो थी वञ। असां वॾा नथा थी सघूं, तूं नंढो थी वञ। इहा आहे मूर्ति में मूर्तिअ जी पूजा जो भाव। त रामकृष्ण चयो हुयसि कि अचणो पवंदई। तलवार खणी बीह रहियो, चएसि थो तूं निराकार आहीं, मां साकार आहियां, त मां बि निराकार थो थी वञा, मां बि अदृश्य थो थी वञा, या त तूं दृश्य थी वञ या मां अदृश्य थो थी वञा। ऐं ओॾी महिल ई स्वामी रामकृष्ण परमहंस खे समाधि लॻी वई, माना हेठि किरी पियो, मूर्छित थी वियो, ऐं उन में उनखे दर्शन थियो। 6 ॾींहं बेहोश रहियो समाधिअ में। त केरु थो चए कि मूर्तिअ में भगवान न आहे? कीअं कान्हे भगवान? हर हंधि आहे, इहो मञो था ज्ञानियूं जलेबियूं हर हंधि मञो था, मूर्तिअ में न आहे। जॾहिं हर हंधि आहे त उन में छो कान्हे? ॾाढो वॾो महत्व अथव मूर्तिअ में बि भगवान जो दर्शन जो भाव रखणु, कि मुंहिंजो भगवान आहे। जिन भाव रखियो आहे न, त भगवान मूर्तिअ मां बि ॻाल्हायो आहे। रामचरितमानस में ईंदो आहे कि सीता माता गौरी पूजा कई। गौरी माना उन भवानी आदिशक्ति भवानी जी मूर्ति हुई, उनजी पूजा कई तो वो मूर्ति मुस्कुराई। तव्हां अगरि कंहिं मूर्तिअ खे रोज़ मथो टेकींदा आहियो
त छा कॾहिं इहो महसूसु न थियो अथव कि मूर्ति कॾहिं मुस्कुराए थी, कॾहिं नॉर्मल थी वञे? असांजे भाव जे अनुसार अनुराग आयो न, अनुराग अखर, जहिड़ी असांजी भावना हूंदी ओड़ो असांखे रिटर्न जवाबु मिलंदो, ॿिए खे नज़र न ईंदो। तव्हां कॾहिं ॿिए खे ॾेखारियो कि ॾिस तोखे लॻे कोन थो अॼु मूर्ति मुस्कुराए थी, हू चवंदव न किथे आहे। त सवाल मूर्तिअ जो कान्हे, भाव जो आहे, अनुराग। कोई संत पंहिंजे घर में हिकु वॾी दरी लॻाराए, वॾी दरी, ऐं उन मां हवा अचे ऐं रोशनी अचे। संत त ख़ुशीअ में पागल थी वेंदो, उहो आसमान ॾे निहारींदो। ऐं तव्हां जहिड़ो को स्टैंडर्ड माण्हू अचे, संत उनखे चएसि यार ॾिस केॾी सुठी दरी थी लॻे, उहो स्टैंडर्ड माण्हू केवल चौखट ॾिसंदो, उहो केवल दरी ॾिसंदो, दरीअ जी ग्रिल ॾिसंदो, हुनखे आसमान नज़र ई कोन ईंदो। छो त सवाल दरीअ जो आहे ई कान, सवाल आहे भाव जो, हृदय जो। माण्हू खे उहो नज़र ईंदो आहे न, आदत पइजी वई आहे, सुख सुविधाऊं वैभव विलास, सॼो घर पैक, उन पैक घर में सजावटी शयूं। माण्हू खे उहो ॾिसणु, जंहिंखे इहा आदत पइजी वई हुजे, उनखे खुलियल आसमान वारी दरी छा सुठी लॻंदी? चवंदो बसि ॿियो कुझु कोन्हे रूम में। संत चवंदसि कुझु बि कान्हे, तोखे हिन में कुझु नथो नज़र अचे त तोखे किथे बि जीवन में नज़र कोन ईंदई। तूं कमाईंदो वेंदे, रोज़ कमाईंदो वेंदे, शयूं गॾु कंदो वेंदे, पर तोखे हीउ आनंद कोन ईंदो जेको मुंहिंजे हृदय खे अची रहियो आहे। नंढे नंढनि शयुनि में बि आनंद आहे, तीअं मूर्तिअ में बि आनंद आहे। हुजे अनुराग, हुजणु खपे उहो भाव। पूजा निम्न स्तर जी कान्हे। ज्ञानी चवंदव कि पहिरीं पूजा करे वठि, पोइ असांजी क्लास में अचु, ज्ञान जे सत्संग में अचु। मां हुजां त चवांसि हा तव्हांजो ज्ञान ऊंचो आहे, पर पोइ मां उनखां तव्हांजो जिते एंड थो थिए न, उनखां पोइ ऊंची क्लास में वठी हलंदोमांव। किथे? वरी मूर्ति पूजा में। शुरू बि भली इहो हूंदो, एंड बि इहो ई अथव। शुकदेव छा घटि ज्ञानी हो छा? शुकदेव मुनि सॼो छॾे करे हलियो वियो हो जंगल में। पोइ जॾहिं हुनखे भागवत पुराण ॿुधण लाइ मिलियो, भगवान कृष्ण जूं लीलाऊं ॿुधई त प्रेम उत्पन्न थियो, पोइ वरी अची वियो वापसि ऐं भगवान जे साकार रूप जी महिमा ॻाइणु लॻो। त ऊंचे मां ऊंची बि थी सघे थी मूर्ति पूजा। निम्न तॾहिं थी वेंदी आहे, निम्न स्तर तॾहिं आहे मूर्ति पूजा जो, जॾहिं माण्हू पूजा में जिंद पियो थो छॾाए, फिक्स करे छॾियो अथई कि मूंखे बसि 108 दफ़ा ही पढ़णो आहे, घंटी वॼाइणी आहे, हीअ आरती करणी आहे ऐं विच विच में टाइम बि ॾिसणो आहे, तॾहिं उहा निम्न थी वेंदी आहे। टाइम बि ॾिसणो आहे ऐं पूजा बि करणी आहे। अकाल जी पूजा, अकाल पुरख जी पूजा काल में, तूं समय में तो ॾिसी, समय रखी करे अकाल पुरख जी पूजा, ऐं देरि बि थी थिए तोखे, त इहा थी वई निम्न स्तर जी पूजा। उनखे छा नज़र ईंदो मूर्तिअ में परमात्मा? त उनखां त उहो मथे उथे अनुराग प्रकट करे थोरो, पंहिंजी उन ई पूजा में अनुराग प्रेम पैदा करे, जीअं कि ॿिए सां प्रेम कंदो आहे, पुट सां, पत्नीअ सां, कंहिं सां बि, उहो प्रेम मूर्तिअ में करे। उन में छो नथो थी सघे कि मुंहिंजो हीअ भॻवानु आहे? मीरा खे बचपन में ई माता चई छॾियो हो कि तुंहिंजो घोटु हे अथई कृष्ण,
त मीरा गंढ ॿधी छॾी, कृष्ण जी मूर्ति खणी घुमाईंदी हुई, मुंहिंजो भॻवानु आयो। ॾिसां भॼन मिले थो। पोइ जॾहिं मीरा वॾी थी न, उनजी शादी पक कयनि, त मीरा चयमि छाजी शादी, मुंहिंजी त शादी थी चुकी आहे कृष्ण सां, ही छा आहे, मुंहिंजो मेरे तो गिरधर गोपाल, मूर्ति खणी करे चयो। त अम्मा माण्हू सम्झाएसि थी कि अरे उहा बचपन हो, मां तोखे ईअं चुप कराइण लाइ चई छॾियो हो, तो त ॻाल्हि खे पकड़े छॾियो। त हाणे उन्हनि शादी पक करे छॾी, बारात पई थी अचे। मीरा चयो मां शादी कोन कंदसि, मुंहिंजी शादी थी चुकी आहे। मूं त भक्ति कई आहे भगवान जी, मूं त भक्ति कई आहे भगवान जी, छॾी आशा झूठी जहान जी, छॾी आशा झूठे जहान जी, मूं त भक्ति कई आहे भगवान जी।
माता तोई हो चयो इशारो आंगुर सा कयो ये गिरधर महे जो भतार हाणे जो छो बुधाई छोथी धर्म पत्थर जी मूर्ति में अगते हली द्वारिका में उन पत्थर जी मूर्ति में मीरा समाइजी वई उन पत्थर में उनके दर्शन थियो पत्थर जी मूर्ति में जडे जडे अनुराग थी वेंदो आ भाव थी वेंदो आ तो पो दर्शन मूर्ति में भी मिली सके तो मूर्ति गालाए सके थी संवाद करे सके थी मूर्ति गुस्सो भी करे सके थी मुस्कुराए भी सके थी वो भाव तो हुजे असांजो तो यह है वेद व्यास के अनुसार भक्ति पूजा मूर्ति में मूर्ति की पूजा करण भक्ति आ पर अनुराग सा भाव सा उतां भली गुल चाड़ियो चाहे उन अॻियां घंटी वॼायो चाहे उन जे अॻियां प्रसाद रखो ऐं चओसि भोग लगाए नामदेव वांगुरु नामदेव खे त उनजो नानो चई वियो हो कि मां ॿाहिरि थो वञा तूं भॻवान खे भोग लॻाए करे पोइ खाइजां ईअं ई न खाइजां नानो हली वियो नामदेव खीरणी ठाही खीरणी ठाहे करे भॻवान जे अॻियां रखियईं अखियूं बंदि करे वेही रहियो अच मुंहिंजा मोहन भोग लॻाए वो खोले ॾिठई ओतिरी जी ओतिरी पई आहे हिन सोची भॻवान सच में ईंदो ऐं खाईंदो वरी वेही रहियो चङी देर ताईं वेठो रहियो कोई जवाब न कोई प्रतिक्रिया न नामदेव सोची मां अञा ॿार आहियां न इन करे मूंखे भोग लॻाइण अचे कान थो हुन वीचारे खे लॻो कि सॼी दुनिया जेको दावो कंदी आहे नेतागिरी कंदी आहे कि असां भॻवान खे रोज़ भोग लॻाईंदा आहियूं बढ़िया भॻवान खे भोग लॻाए पोइ खाईंदा आहियूं त हिनखे लॻो सच पिया था ॻाल्हाइनि सच में भॻवान हिननि वटि ईंदो आहे खाइण हिकु ॻाल्हि यादि रखिजो तव्हां अगरि भोला भाला आहियो ऐं ॿिया माण्हू चालाक आहिनि ऐं ॿिया माण्हू छलांग लगाए अॻिते था निकिरी वञनि ऐं तव्हां पुठिते था रहिजी वञो तॾहिं बि पंहिंजो भोलोपन न छॾिजो भॻवान हिन भोलेपन ते ई राज़ी थींदव चालाकीअ ते न कूड़े धुकनि ते राज़ी कोन थींदव कूड़ा तव्हां फेका फाकी कयो आडंबर कयो उहो कंहिं तव्हांखे कोई ठगे वञे बेवकूफ़ ठाहे वञे कोई दिक़त कान्हे तव्हां न थिजो ओड़ा तव्हां बि कंहिंजे संग में अची करे कूड़ न ॻाल्हाइजो कि भॻवान भोग लॻाइण मूं वटि ईंदो आहे कल्ह ई त आयो जलेबियुनि जी भाषा त ॿुधो तव्हां कि राम भी असां वटि ईंदो आहे कृष्ण भी असां वटि ईंदो आहे गुरूअ वटि ईअं चवंदियूं अथव असांजो ज्ञान एॾो ऊचो आहे जो सभु हितां ई त सिखी विया आहिनि कृष्ण गीता कंहिंखां सिखी ॿुधाई असांजे लेखूअ खां पुछोसि लेखू सुञाणो न तो धुका हणण में पैसा तो लगन कान था तॾहिं भी इहो रस्तो ठीक ना है भक्ति मार्ग में भक्ति खपे सच्चाई खपे भोलोपन खपे
त नामदेव वीचारो परेशान, हुनखे लॻो हेॾनि माण्हुनि खे दर्शन ॾिनई, मूंखे छो नथो ॾे। इन जो मतिलबु नामदेव खे कमु इहे माण्हू ई आया हिनखे उकसाइण में, हो रहिजी विया, पर हिनजी धारणा ठही वई कि सभिनि खे ॾेई सघे थो दर्शन, त मूंखे छो न। त अचो इन ते बि भॼन अथव। बुध अर्ज कन्हैया प्यारा, बुध मोहन मुरली आवारा, पिय खीर छॾे गुस्सो, पिय खीर छॾे गुस्सो, पिय खीर छॾे गुस्सो, पिय खीर छॾे गुस्सो, पिय खीर छॾे गुस्सो। नस कहिड़ी मुखां दिया, का भुल त खणी बख़्शाया। अहिड़ी नस विधी का जीअं राणा तोखे रिझाया। मूसां नाथ छॾे ॾे नखरा, इहे रुसण सदा साईं लफड़ा। पिय खीर छॾे गुस्सो, पिय खीर छॾे गुस्सो, पिय खीर छॾे गुस्सो, पिय खीर छॾे गुस्सो। मां अखियूं तो बूटियां, तूं खाइज मन लॻाए। खावंद तुंहिंजी ख़ामोशी, विझंदी मूंखे मुरझाए। आहीं गूंगो असुल अलाए, शक दूर कर कुझु ॻाल्हाए। पिय खीर छॾे गुस्सो, खणी काती पंहिंजे कंध ते, बीठो नामो पाण खे मारण। खणी काती परमानंद श्याम आयो, नामे जा कष्ट टारण। छोथो भगत करी बर्बादी, तो जीत्यो हार मुखादी। हाणे नामो रुसी वियो त भॻवान तो चएसि, ॾे खीर छॾे गुस्सो, ॾे खीर छॾे गुस्सो, ॾे खीर छॾे गुस्सो। एतिरे ई कई त भॻवान प्रकट थी वियो उन मूर्तीअ मां। धने भगत खे बि कंहिं पथर ॾेई छॾियो हो, गांइ वठी करे पथर ॾिनईंसि, वटि भॻवान अथई, शालग्राम भॻवान अथई। उनजी पूॼा कंदे कंदे उन मां भॻवान प्रकट थी वियो। त मूर्तीअ मां छो नथो थी सघे? सवाल असांजे भाव जो आहे। असां पूॼा कहिड़ी था कयूं? कारकत जी कथा में कोन ॿुधंदा आहियूं राजा चोल ऐं विशनदास ब्राह्मण
राजा घणे सोन पीन चाढ़े करे पूजा कई। विशनदास ब्राह्मण केवल तुलसी जो जल चाढ़ियो त पहिरीं विशनदास खे दर्शन मिलियो ब्राह्मण खे। मानसिक पूजा भी करे सघो था। एक ब्राह्मण के इच्छा हुई मां भगवान जी दिल से पूजा कया, जेको जेको मां चाहियां तो, पर पैसा कोन हुअस तो चई मां मन में ठाहींदम, भगवान जो मंदिर भी ठाहींदम, मन में भगवान जी मूर्ति भी विराजमान कंदम ऐं उन जी पूजा कंदम। तो रोज कल्पना करे कि अज मूं वटि माल लथो आ, सिरूं लथियूं आहिनि, रेत लथी आहे, दिमाग़ मन में पियो सोचे ऐं ख़ुशि ईअं पियो थिए ॼण सच में लथो आहे। ॿिए ॾींहुं कमु शुरू थियो आहे, दिमाग़ मन में बितूं बितूं खॼियूं आहिनि, वरी ॿिए ॾींहुं पलस्तर केॾां अचे वञे त माण्हू चवनिसि कहिड़ा हाल आहिनि, त चए ॾाढो बिज़ी आहियां, कमु हली रहियो आहे। उन ई शहर में हिकिड़ो राजा भी भगवान जो मंदिर पियो ठाराए सच में। पोइ जॾहिं हिन जो मंदिर पूरो थियो, ब्राह्मण जो मन में मूर्ति भी विराजमान करे छॾियईं, ॾाढो ख़ुशि पियो थिए कि मुंहिंजे मन मंदिर में भगवान जो मंदिर ठही वियो, हाणे हिन जी पूजा कंदमि। पर पहिरीं मां भगवान खे आमंत्रित त कयां कि अची विराजमान थियो। हुन राजा भी उन ॾींहुं मुहूर्त कढारायो जॾहिं ब्राह्मण सोचियो हो। भगवान राजा जे सपने में आयो ऐं राजा खे चईंसि मां तो वटि न अची सघंदो, मां त कंहिं ॿिए हंधि वञण वारो आहियां, मूंखे ॿिए हंधि निमंत्रण मिलियो आहे, तुंहिंजे ई शहर में हिकु ब्राह्मण आहे, उन मंदिर ठाहियो अथई, मां उन वटि वेंदुमि। राजा निंड मां उथियो, सोची केरु आयो जो ब्राह्मण, भगवान मूं वटि न अची उन वटि थो वञे। पतो करे ब्राह्मण खे सॾु कराई तो ब्राह्मण चई साईं कोई मंदिर जेको तव्हां चओ था उहो ॿाहिरि कान्हे, उहो मुंहिंजे मन में आहे, ऐं मां उन मंदिर में भगवान खे विराजमान करे मन सां पूजा कंदमि हुनजी। त पूजा ईअं भी थी सघे थी, कोई हिसाब न, कोई किताब न। माण्हू त एॾो हिसाब ठाहे हलंदा आहिनि कि अगरि 108 दफ़ा मंत्र जपणो आहे त 109 न थियणु खपे, मता न वधीक हली वञेसि। भोग लॻाइणो आहे त जेका शइ चई वई आहे उहा ई लॻाइणी आहे। अरे जेका तोखे वणंदी आहे उहो भोग लॻाए, जेको तोखे वणंदो आहे। पंहिंजो प्रेमी हुजे या प्रेमिका हुजे, उनजी केॾी चूर कंदो ई चापलूसी, ये खाओ आइसक्रीम खाओ, उहो भगवान सां कर न। प्रेम अनुराग माना छा? अनुराग में ॾिसो राग वाग कोन हूंदो अथव। तव्हां ज्ञानी माण्हू हूंदो न त राग ॻोल्हींदो, भक्तीअ में कोन मिलंदसि राग सुर बुर ताल कोन मिलंदसि, या भीड़ ॻोल्हींदो या शो ऑफ ॻोल्हींदो। अनुराग में हृदय सां भगवान सां तार जुड़ंदी आहे, ॿाहिरि कुझु बि ॾिसणु कोन ईंदो आहे, प्रेम नज़र ई कोन ईंदो आहे। त मूर्तिअ जी पूजा करण भी ॾाढी वॾी भक्ति आहे। इहो वेद व्यास चयो आहे। वेद व्यास थी वियो आहे द्वापर युग में, ऐं द्वापर युग में प्रधान कर्म हो पूजा, जंहिंसां भगवान राज़ी थींदो हो। त वेद व्यास पूजा ते ज़ोर ॾिनो आहे। असां कंहिं बि प्रकार सां पूजा कयूं, पर मजबूरीअ में न। रामकृष्ण परमहंस कॾहिं कॾहिं मंदिर वेंदो ई कोन हो, चवंदो अॼु मुंहिंजो मन लॻे कान थो, मां मजबूरीअ में वञी कयां छा, ॿाहिरां छो मां फॉर्मेलिटी निभायां, अॼु मां कोन वेंदुमि, मुंहिंजो मन नथो जुड़े। अॼु तव्हां बि कयो, अॼु मुंहिंजो इहा ईमानदारी रखणी पवंदी। अॼु मुंहिंजो मन नथो लॻे त मां अॼु नथी वञा, हू नाराज़ कोन थींदो। दोस्त सां कीअं हलंदा आहियूं, छा दोस्त जी चिंता कंदा आहियूं छा कि हू नाराज़ न थी वञे। प्रेम हुजे, अनुराग हुजे पक्को, छोटो मोटो न, को स्वार्थ न। असां मूर्ति पंहिंजो भगवान जो स्वरूप ॾिसी करे ख़ुशि थी वञूं, तव्हांखे मुस्कान अची वञे पंहिंजे भगवान जो रूप ॾिसी, त सम्झो तव्हांजो अनुराग आहे।
ताके लगे कि वेठो आहे परमात्मा, चाहे बाबा श्रीचंद या जेको भी जंहिंजी तव्हां पूजा कंदा आहियो, उहो हुजणु खपे इष्ट कि मुंहिंजो वेठो आहे परमात्मा, इहो मूंसां ॻाल्हाईंदो आहे। पोइ भाव अनुसार तव्हां थधि में कंबल बि पायोसि, पंखो हलायोसि नंढो गर्मियुनि में, उहो भाव आहे असांजो, इहा भक्ति आहे। पर कंहिंजे हिसाब सां, वेद व्यास जे हिसाब सां, त वेद व्यास चए थो कि पूजा जेका आहे अनुराग सां या जेका पूजा आहे इहा भक्ति आहे, सार भक्ति, सार ॻाल्हि उनजे हिसाब सां इहा आहे। त असां इनखे इग्नोर न कयूं, इन भक्तिअ खे, मूर्ति पूजा खे घटि न सम्झूं। मूर्तिअ में परमात्मा जो वास आहे, अगर असांजे हृदय में भाव आहे त। तेरी पूजा करते हैं, करते रहेंगे, तेरी पूजा करते हैं, करते रहेंगे, तेरा ध्यान धरते हैं, धरते रहेंगे, तेरी पूजा करते हैं, करते रहेंगे, तेरी पूजा करते हैं। बड़ी मुश्किल से तेरा द्वार पाया, माँ से भी बढ़कर तेरा प्यार पाया, तुझे प्यार हर पल करते रहेंगे, तेरी पूजा करते हैं, करते रहेंगे, तेरी पूजा करते हैं।
श्री कृष्ण भगवान